ॾियारीअ खे रोशनियुनि जो त्योहार बि कोठियो वेंदो आहे। हीउ ॾिणु हिंदू कैलेंडर मूजिबि असू महीने में मल्हायो वेंदो आहे। हिंदुनि जो अक़ीदो आहे त उन ॾींहं ते दौलत जी देवी सभिनी जे घर ईंदी आहे, जंहिं करे हू कारोबार खुलियल रखंदा आहिनि ऐं उन ॾींहं ते हू पंहिंजे घर जे दरवाज़े ते तरह तरह जा हथरादू डेकोरेशन लॻाए घरनि खे सिंगारींदा आहिनि ऐं शाम थींदे ई पंहिंजे घर जे भितियुनि ते ॾिया ॿारींदा आहिनि। जीअं त उन ॾींहं ते श्री रामचंद्र 14 साल झंग में रहण बाद पंहिंजे भाउ लक्ष्मण ऐं पंहिंजी ज़ाल सीता समेत वापसि ॾे वरियो हो। ॾियारी जी तारीख़ कुझु हिन रीति ॿुधाई वञे थी त हिकु ॾींहुं रामचंद्र जो पीउ राजा दशरथ कंहिं झंग में ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संदसि ज़ाल बचाए वरितो ऐं बदिले में राजा उनखे चयो त घुर जेको घुरणो अथई। तंहिं ते उन महाराणीअ चयो त हू वक़्तु अचण ते घुरंदी। जॾहिं घुरण जो वक़्तु आयो त हुन राजा दशरथ खां ॿ वचन वरिता। हिकु त रामचंद्र 14 वरहनि लाइ झंग में हलियो वञे ऐं ॿियो त संदसि पुटु राज संभाले। दशरथ खे 3 ज़ालूं हुयूं, जिन मां खेसि 4 पुट हुआ। राजा उन ॻाल्हि ते राज़ी थी वियो। 14 साल रामचंद्र झंग में रहण बाद ॾियारी जे ॾेई वापसि आयो। जेतोणीकि ॾियारीअ सां ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हीउ सभ खां वधीक मुस्तंद आहे, जंहिं ते माण्हुनि जी अक्सरियत मुतफ़िक़ बि आहे। श्री रामचंद्र जॾहिं 14 साल झंग में गुज़ारण बाद वापसि अयोध्या मोटियो त अयोध्या वासियुनि रस्तनि खे सिंगारे घरनि जूं सफ़ाइयूं कयूं, चओ तरफ़ ॾिया ॿारे रोशनियूं कयूं वयूं ऐं ख़ुशीअ जे इज़हार तौरु फटाका ॿारे ख़ुशियूं ऐं जशन मल्हायो। जंहिंखां पोइ हर साल जीअं अञा ताईं ॾियारी जो त्योहार साॻे ई जज़्बे ऐं ख़ुशियुनि सां मल्हायो वञे थो। ॾियारीअ जो लाॻापो सिंध जे मौसमुनि सां पिणु आहे। ज़रायत ते दारोमदार रखंदड़ हिन ख़िते जा माण्हू ॾियारी धारे फ़सुलु लहण सबबि घणा सुखिया सताबा हूंदा आहिनि ऐं ॾियारीअ ते इहो पिणु चयो वेंदो आहे त ॾियारीअ जो ॾियो ॿरियो, नंढो वॾो छपर मिठो। उनखां अलावा ॾियारी उन मौसम में अचे थी जॾहिं सन्हा सन्हा सीउ पवणु शुरू थियनि था ऐं मौसम गर्मीअ मां फिरी सर्दीअ जी तरफ़ वधे थी। घणो करे अक्सर घराणनि में ॾियारीअ खां पोइ मानीअ में तब्दीली थिए थी। राति जो चांवर खाईंदड़ कुटुंब हिन ॾींहं खां पोइ ॾींहं जो चांवर ऐं राति जो मानी खाइणु शुरू कंदा आहिनि ऐं ॾियारीअ खां पोइ शादियुनि जी मौसम बि शुरू थींदी आहे। मतिलबु त ॾियारीअ खां हर तरफ़ ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। पर ॾियारीअ जे मौक़े ते उन ॻाल्हि खे बि यादि रखणु घुरिजे त ख़ुशियुनि में ग़रीबनि, मिसकीननि, पाड़ेसरनि ऐं रुठलनि खे हरगिज़ विसारणु न घुरिजे।